शहदादकोट में वापारी पारां ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ ॻोठाणनि रोड ते धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण सलाहिंद मौजूद आहे शहदादकोट मां मेरान टीवी जो रिपोर्टर ज़मीर खरड़। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? जी हुमा सीलरा बिरादरी के माण्हुनि जेको आहे ज़मीन ते वापारी पारां कब्ज़े ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। सीलरा बिरादरी के वॾे अंग में माण्हुनि हुसैनी चौक कंबर शहदादकोट मेन रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई ऐं रंड कुई जी जेको आहे रोड ब्लॉक करे छॾियो आहे, जंहिं करे जेको आहे ट्रैफिक जेको आहे मुअतल थी वई आहे। उन मौक़े ते जेको आहे अॻवाननि जेको अहमद सीलरो, हबीबुल्ला सीलरो, नवाज़ सीलरो ऐं ॿियनि जेको आहे मीडिया वारनि ॾाढो जेको आहे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त वापारी हक़नवाज़ शेख आहे, जंहिं सीलरा बिरादरी जी ज़मीन आहे जेका जे कोट नबी बख्श ऐं नूरपुर ते उन कब्ज़ो करे जेको आहे उन पूरा कागज़ ठाराए कब्ज़ो कयो आहे। हिननि चयो आहे त हिननि चङनि मुल्कनि खां चवराइण बावजूदि जेको आहे सो हू कंहिंजो बि चवणु नथो वठे ऐं हू जेको आहे खेनि अञा बि जेको आहे सो धमकियूं ॾियारे थो। हिननि सूबाई वज़ीर मीर नाज़र मस्ती खे जेको आहे अपील कई आहे त हू हिन मामले जो नोटिस वठी मामिलो हल कराए। मां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको ही एहतिजाज जे करे गाॾियूं जेके आहिनि शहर खां 2-2.5 किलोमीटर ॿाहिरि माण्हुनि खे लाहे रहियूं आहिनि ऐं जेके मुसाफ़िर आहिनि उहे वीचारा जेको आहे पैदल शहदादकोट तरफ़ अची रहिया आहिनि, जंहिं करे जेको आहे उन्हनि खे जेको आहे सख़्तु मुसीबत काटणी पई आहे। जी उमा। ज़मीर अमा जी महिरबानी।